Welcome to Sunsoft Studio. This is Al Chandio. So अॼु असांजो पहिरियों वीडियो आहे jQuery में असां इंट्रोडक्शन कंदासीं वेब इंजीनियरिंग जा डिफरेंट असां कोर्स जीअं जावा स्क्रिप्ट के असां कुझु वीडियोस ठाहिया आहिनि, कुझु असांजा CSS जे ठाहिया आहिनि, कुझु असां वीडियोस HTML में ठाहिया आहिनि. हीअ असांजी वेब इंजीनियरिंग जी सीरीज़ थी हले. सीरीज़ में असां डिफरेंट वीडियोस तव्हांजे अॻियां रखूं था. त असां तव्हांखे रिक्वेस्ट कंदासीं त असांजे जेके वीडियोस आहिनि उन्हनि खे लाइक कयो ऐं पंहिंजे दोस्तनि सां शेयर कयो. असां सॼो कोर्स सिंधी में था सेखारियूं जीअं तव्हांखे ईज़ीली जेकी वेब इंजीनियरिंग जेकी फील्ड आहे तव्हां प्रॉपर तरीक़े सां इम्प्रूव करे सघो. त लेट्स सी असां ॾिसूं था jQuery में जेको बेसिक असांजो इंट्रोडक्शन आहे उहो असां इंट्रोडक्शन कंदासीं. वेब इंजीनियरिंग में जेका सीरीज़ में jQuery खे अॼु असां ॾिसंदासीं. jQuery जो फर्स्ट वीडियो आहे. लेट्स सी असां ॾिसूं था विदिन डिले. त सभ खां पहिरियां जेकॾहिं असां ॾिसूं जेकी jQuery आहे, jQuery में जेके असां यूज़ था करणु चाहियूं त jQuery असां किथे इस्तेमालु थींदी आहे. त हीअ बि असांजो पार्ट ऑफ वेब इंजीनियरिंग जो आहे जंहिंजे थ्रू असां यूज़ कराए सघूं था jQuery खे. त सभ खां पहिरियां कंसाइज़ असां कयो आहे जावा स्क्रिप्ट खे, जेका जावा स्क्रिप्ट जी लाइब्रेरी आहे क्रिएट कई वई हुई कंहिं जॉन राइज़िक जंहिं जनरेट कई हुई 2006. जेका असांखे मोटो जेको हुयो राइट लेस डू मोर, मतिलबु तव्हां कुझु घटि कोड में तव्हां यूज़ कयो ऐं तमामु घणियूं शयूं. जीअं असां जावा स्क्रिप्ट पिया यूज़ कयूं त जावा स्क्रिप्ट में एक्चुअली छा पियो यूज़ थिए त जावा स्क्रिप्ट में असां वधीक कोड पिया लिखूं. ठीकु आहे, वधीक कोड, उन कोड खे डिक्रीज़ करण जे लाइ असां हेल्प वरितीसीं या जेका जनरेट कई वई हुई लैंग्वेज जेका आहे jQuery, जेका 2006 में इन जी हिस्ट्री आहे, जंहिं ठाही हुई जॉन राइज़िक ठाही हुई. उन खां पोइ असां ॾिसंदासीं jQuery एक्चुअली सिंपलेस्ट या जेका असांजी सिंपली लैंग्वेज आहे सिंप्लीफाइज़ करे थी कंहिंखे HTML डॉक्यूमेंट में, जेका असांजी ट्रिवर्सिंग करे थी, इवेंट हैंडलिंग हूंदी ऐं असांजी एनिमेशन्स हूंदी. ट्रिवर्सिंग मीन्स कंहिं बि डेटा खे तव्हां विज़िट कयो. इवेंट हैंडलिंग यानी कि जेके तव्हांजा डेटा उन में जेके बटन्स हूंदा आहिनि, उन जेके इवेंट्स रखियल हूंदा आहिनि, तव्हां उन जे थ्रू तव्हां हैंडल करे सघंदो डिफरेंट शयूं. उन खां पोइ असां जेके एनिमेटिंग हूंदियूं उहे शयूं असां जनरेट करे सघूं था jQuery में. ऐं असांखे वधीक फैसिलिटेट करे थी jQuery एजेक्स जे लाइ. एजेक्स जेका असांजी इंटरेक्शन्स कराए थी या रैपिड वेब डेवलपमेंट जे लाइ असां जेका एजेक्स यूज़ कंदा आहियूं उहा बि असांखे jQuery जेका हेल्प आउट करे थी एजेक्स जी मदद सां. मतिलबु तव्हांजी एजेक्स जिते यूज़ कयो था उन जी जॻह ते तव्हां jQuery बि यूज़ करणु था चाहियो, तव्हां ईज़िली यूज़ करे सघो था. जावा स्क्रिप्ट एक्चुअली छा आहे, हिकु टूल किट आहे जेका डिज़ाइन कई वई आहे वेरियस टास्क खे राइटिंग करण जे लाइ. जेको असां कोड लेस यूज़ कंदा आहियूं या कोड जे थ्रू तव्हां जनरेट था करायो, उहो असांजो यूज़ थींदी आहे कंहिंमें जावा स्क्रिप्ट्स में. ठीकु आहे, त उन खां पोइ असां कुझु शयूं तव्हांखे लिस्ट कराए ॾेखारींदासीं जेके कोर फीचर्स हूंदियूं कंहिंजूं जेके सपोर्टेड हूंदियूं jQuery में. जेकी jQuery में डिफरेंट जेके असांजे पैकेजिस चई सघूं था या उन जूं फीचर्स चई सघूं था जेके उहे सपोर्टेड हूंदा आहिनि jQuery में. ॾिसो इवेंट हैंडलिंग छा चइबो आहे त जॾहिं असां यूज़ कराईंदासीं इवेंट हैंडलिंग, त इवेंट हैंडलिंग एक्चुअली तव्हांजी जेका यूज़ थींदी आहे उहा असांजी डायरेक्टली यूज़ कराए सघूं था विद दी हेल्प ऑफ कंहिंजी मदद सां. जेकी असां ईअं चई सघूं था त जेकी असांजी जेकी इवेंट हैंडलिंग आहिनि उहे असांजी इवेंट हैंडलिंग जेके jQuery में हूंदियूं आहिनि, jQuery जे थ्रू तव्हां जेके बि शयूं डिफाइन करायो था या तव्हांजी यूज़ था करायो उहे असांजा इवेंट हूंदा आहिनि. जीअं ॾिसो इवेंट एक्चुअली असांजा कहिड़ा यूज़ थींदा आहिनि, जीअं तव्हां यूज़र छा कंदो आहे, क्लिक कंदो आहे. यूज़र एक्चुअली जेको क्लिक कंदो आहे, जीअं ॾिसो असां क्लिक कंदा आहियूं नॉर्मली कंहिं बि बटन ते, त उहे असांजी डिफरेंट लिंक खां थींदे कंहिं बि लिंक ते अची वेंदा आहियूं. त विदाउट कंहिं बि नीड जे, विदाउट कंहिं बि कलेक्टर जे, असां HTML जे कोड जे थ्रू ई तव्हां उन ते हैंडल कराए सघो था. मतिलबु त असां जेकॾहिं पासवर्ड ऐं ID ठाही आहे उन ते लॉगिन था करणु चाहियूं, असां ओके ते क्लिक कंदा आहियूं या असां लॉगिन ते क्लिक कंदा आहियूं बटन ते, जेको क्लिक हूंदो आहे उहो असांजो इवेंट हूंदो आहे.
ठीक है। तो उन जे थ्रू असां यूज़ कराए सघूं था इवेंट हैंडलिंग में। एजेक्स सपोर्टेड छा हूंदा आहिनि, जेके असांजूं एजेक्स के असां अगरि ॾिसूं त सपोर्टेड असांजूं जे क्यूरी असांखे हेल्प आउट कंदी आहे, जेके तमामु घणियूं डेवलप कराईंदा आहियूं असां रेस्पॉन्सिव शयूं, उहे असांजूं फीचर्स रिच हूंदा आहिनि, यानी कि तमामु घणा फीचर्स यूज़ करायूं त उहे असांजा फीचर रिच चइबो आहे। जेकॾहिं असां एजेक्स यूज़ था कयूं टेक्नोलॉजी, उन जी जॻह ते असां जेकी एजेक्स यूज़ था करायूं या असां जे क्यूरी था यूज़ करायूं, सेम तरीक़े सां असांखे जे क्यूरी एतिरी फैसिलिटेट कंदी आहे जीअं असां एजेक्स यूज़ कराईंदा आहियूं। उन खां पोइ एनिमेशन्स। त एनिमेशन्स एक्चुअली छा थींदियूं आहिनि, जेके एनिमेशन्स हूंदियूं जीअं असां कंहिंखे बि एनिमेटेड करणु था चाहियूं, जे क्यूरी असांखे फैसिलिटेट कंदी आहे त असां कीअं कंहिं बि वैल्यू खे इनखे जेके वैल्यू हुजनि, या असां ईअं चई सघूं था कंहिं फॉर्म खे हुजनि, कंहिं इवेंट खे हुजनि, कंहिं बटन खे हुजनि, उहे असांजो एनिमेटेड कराए सघूं था। कुझु शयूं असांजियूं बिल्ट-इन हूंदियूं आहिनि जेके ऑटोमेटिकली ठहियलु हूंदियूं आहिनि, कुझु इफेक्ट्स असां एनिमेशन जे थ्रू असां जनरेट कंदा आहियूं, उहे असांजी वेबसाइट खे वधीक अट्रैक्टिव कराइण लाइ असां एनिमेशन जी मदद वठंदा आहियूं, जीअं असांजी वेबसाइट जेका हुजे वधीक सुइटेबल थी अचे। लाइट वेट में मुराद इहो आहे त जेको असांजी डेटा घणी हुजे उनखे तमामु ईज़ीली असां उनखे यूज़ कराए सघूं। मतिलबु त तव्हांजी उनजी जेका साइज़ हूंदी उहा तमामु घटि हूंदी, जेका बि डेटा असां अपलोड था कयूं, जेका असांजी लाइट वेट लाइब्रेरी यूज़ थींदी कंहिंमें डेटाबेस जे थ्रू, या असां ईअं चई सघूं त जेका असां डेटा रखूं था वेबसाइट ते, उहा तव्हांजी लाइब्रेरी जे थ्रू तव्हां उन्हनि जो लाइट वेट हूंदो। लाइट वेट मतिलबु तव्हांजी डेटा तमामु थोरी साइज़ तव्हांजी ऑटोमेटिकली उन्हनि खे सेट कराए छॾींदी, जीअं 90 KB इन साइज़ तव्हांजी यूज़ कराए सघो था। क्रॉस ब्राउज़र सपोर्ट छा थींदा आहिनि, जे क्यूरी एक्चुअली असांजो यूज़ कराईंदो आहे क्रॉस सपोर्टेड ब्राउज़र्स हूंदा आहिनि। उहे असांजा कहिड़ा थी सघनि था, जीअं ॾिसो असांजो सपोर्ट करे थो, वर्क्स करे थो, वेल नोन जेके हूंदा आहिनि उहे असांजा IE 6.0 प्लस थी सघे थो, F20 प्लस थी सघनि था, या सफारी असांजा थी सघनि था, जेके क्रॉस ब्राउज़र्स हूंदा आहिनि, जेके उन्हनि खे डायरेक्टली तव्हां यूज़ कराए सघो, या असांजो क्रोम थी सघे थो, ऐं असांजो ओपरा बि थी सघे थो 9.0 वारो। CDN बेस्ड छा थींदा आहिनि, CDN तव्हांजा उहे हूंदा आहिनि जेके असांजा डॉक्यूमेंट्स यूज़ कराईंदा आहियो। मतिलबु त तव्हां ईअं चई सघो था जेके असांजी कंटेंट डिलीवरी नेटवर्क्स हूंदा आहिनि न, उहे तव्हां डायरेक्टली कंटेंट जेके अपलोड कराईंदा आहियो या तव्हां डाउनलोड कराईंदा आहियो, उहे सभु शयूं तव्हांजूं लाइब्रेरीज़ जे थ्रू यूज़ थींदियूं आहिनि। मतिलबु त ईअं चई सघूं था जेके जे क्यूरी हूंदी आहे, जे क्यूरी में तव्हांजी जेके लाइब्रेरी हूंदियूं आहिनि ऐं उहे शयूं कंहिं में शइ में रखियलु हूंदियूं आहिनि, HTML फाइल जेको कोड हूंदो आहे, डायरेक्टली जेको कंटेंट डिलीवरी कराईंदो आहे असांजो CDN जी मदद सां। त गूगल जीअं थी वई या माइक्रोसॉफ्ट थी असांखे प्रोवाइड कराईंदा आहिनि कंटेंट डिलीवरी फॉर द लेटेस्ट वर्जन। त मतिलबु असांखे उहे फैसिलिटेट कराईंदा आहिनि CDN कंटेंट डिलीवरी नेटवर्क जे थ्रू, जीअं असां पंहिंजी डेटा ईज़ीली प्रोवाइड कराए सघूं या असां डिलीवर करे सघूं हिकु हंधि खां ॿिए हंधि ताईं। त उहे असांजूं डायरेक्टली यूज़ थींदियूं आहिनि इन्हनि में। हीउ कुझु प्रोग्राम आहे जेको असां बेसिक लिखी छॾियो आहे हिते, तव्हां हिनखे ॾिसी छॾियो। ॾिसो त हिते असां छा कयो आहे, टाइटल लिखी छॾियोसीं, टाइटल असां क्लोज़ कयोसीं। असां हुन टाइटल क्लोज़ में असांखे डायरेक्टली जे क्यूरी एग्जाम्पल ॾेई छॾियो आहे। उन खां पोइ असां एक्सक्रिप्ट लिखंदासीं, टाइप टेक्स्ट, जीअं असां जावा स्क्रिप्ट लिखंदा आहियूं, ऐं असां SRC लिंक ॾियाराईंदासीं कंहिंजी जेको फाइल हूंदो जे क्यूरी वारी साइज़ वारी, ठीकु आहे, ऐं असांजो स्क्रिप्ट उहो डायरेक्टली बंदि कराए छॾींदासीं। ठीकु, उन खां पोइ स्क्रिप्ट असां को बि जेकॾहिं असां जावा स्क्रिप्ट खे बि इन सां लिंकड था करायूं कंहिं फाइल खे या जेकी हुनजी लाइब्रेरी हूंदी उनखे, त असां इन तरीक़े सां करे सघूं था। जीअं हीअ असांजो तरीक़ो आहे डॉक्यूमेंट डॉट राइट जेको हूंदो आहे, फंक्शन्स असां जे क्यूरी जी मदद सां असां उन्हनि खे यूज़ कराए सघूं था। ऐं डॉक्यूमेंट डॉट राइट जेको असां यूज़ कराईंदा आहियूं जावा स्क्रिप्ट में, जावा स्क्रिप्ट में असां जेका आउटपुट वठंदा आहियूं, असां डॉक्यूमेंट डॉट राइट हेलो वर्ड असां जे आउटपुट था वठूं उहो असांजो यूज़ कराईंदो। हिते असां स्क्रिप्ट बंदि कयोसीं, हेड बंदि कयोसीं, बॉडी हलाईसीं, ऐं प्लस में असांजो जेको नॉर्मली HTML में यूज़ कराईंदा आहियूं कोड। ही कुझु शयूं हुयूं बेसिक जेके असां डिस्कस कयूंसीं जे क्यूरी जूं।
होप त तव्हांखे इन्हनि मां कुझु बेसिक नॉलेज अची वई हूंदी जेक्यूरी में। जेक्यूरी असांजी हिकु अहिड़ो प्लेटफॉर्म आहे जेको असांखे वेब इंजीनियरिंग या वेबसाइट्स डिज़ाइन करण जे लाइ, उन्हनि एनिमेशन्स ॾियण जे लाइ ऐं इफेक्टिव करण जे लाइ असां यूज़ कराईंदा आहियूं जेक्यूरी खे। अगरि असांजो वीडियो तव्हांखे पसंदि आयो हुजे त प्लीज़ शेयर कयो पंहिंजे दोस्तनि सां, असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो। महिरबानी तव्हांजी ॾिसण जी। थैंक यू।